आज खा पुत्र खा खा मक्खण मक्खियूं खा जल्दी जवान थी तो शादी कराए। बाबा मां पहिरियों पढ़ंदुसि डॉक्टर थींदुसि पोइ शादी कंदुसि। अमां ॿुधई पंहिंजे पोटे जूं ॻाल्हियूं कहिड़ी वकुल वारियूं ॻाल्हियूं थो करई। मां सदको वञासि केॾियूं ॾिस ॾाहप जूं ॻाल्हियूं थो करे सियाणप जूं। हा अलाह कंदो अलाह उहो ॾींहुं आणींदो। ख़बर मां डॉक्टर थींदुसि त पहिरियों कहिड़ो कमु कंदुसि? कहिड़ो कमु कंदे? पहिरियों ॾाॾीअ जो इलाज कंदुसि। अलाह उहो ॾींहुं आणींदो मुंहिंजो बचिड़ो पढ़ी लिखी डॉक्टर थींदो। बाबा जॾहिं मां ॾाॾीअ खे सुई हणंदोमांइ न रोंदई। तोखे सुई हणंदी ऐं तूं रोईंदी? न अबा मां कोन रोईंदसि। हा रोंदी कमज़ोरी आहे बसि मिड़ई ॿ टे कांकत जूं सुयूं हणी छॾिजांइ। अचे अचे खा। चङो हाणे फशरी छॾ ऐं स्कूल वञ। अम्मा मूंखे भाउ ॼमंदो न? ओते हाणे जल्दी जोड़ो पुटनि जो पूरो कर त मां हिननि खे जहाज वठी ॾियां। जहाज में चढ़ी ज़ू ये स्कूल हलिया वेंदा। ये पुट अचे अचे अॼु 20 रुपया खर्ची। क्या बात। हल वठ हल हाणे उॾाम। अचे तो ईमानी खा। हल बाबा मुंहिंजा सालार पुट हिते हिते वाह जी लोड अथसि। जानवर छाछो गुरु ता हिते बेटा जसदा पे होते पाया दुश्मन कुछ भी मलाइन केड़ी जाए ते पाया दुश्मन खुशियों मलाइन। ये गोठ है बाहर जो छपरो ना ओते अजाओ पांजे भाला दाजे सबरे कातलन के न मारियो तो मु पांजी मां जी थन ना है पीती। अजाओ
केड़ो कसम थियो अरे केड़ो कार असां सां थियो राम से सालार के मारे वा सालार के सालार जो खून के कयो वा जी जहां सालार के मारे छड़ियो सालार 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 मेरे बच्चा सालार सालार तो की जाती हो सालार सही सालार की जाती हो सालार अरे मां छत को वञा अरे हे काहे खीच कर असां सां कंहिं कयो अरे देखो रे मैदान ही मुझे पुट जो लाश ॾिस बई बिरादरियूं तुझे राज जो आहिनि कातिल मुखे बाहर कढी दे कातिल मुखे बाहर कढी दे तो मां सरेआम उनके गोली हड़ा आई पंहिंजे अंदर खे ठारियां मुस्तफा गुलाम मुस्तफा जो तुझो पुट बराबर नाहक खून थियो है मूं ॿिन्ही धुन जे हिक हिक माण्हू खां पुछियो आहे को बि माण्हू मञण लाइ तयारु न आहे त उन गोली तुंहिंजे पुट खे लॻी कंहिंखे कंहिंखे गोली हणंदी त पोइ तूं ई ॿुधाए कंहिंजी गोली लॻी आहे जीवण खान तुंहिंजो राज आहे कातिलनि ते कख रखी मूंखे धारे राज जो न बढ़ाए मूंखे धारे राज जो गुलाम मुस्तफा ज़बान संभाले ॻाल्हि सरदार कंहिं भी कख नाहिन रखंदा खामोश वधीक न ॻाल्हाए मूंखे ख़बर आहे सरदारनि खां राज जे मथे में चुरंदड़ जूं बि कुझु ई नाहे हूंदी मुस्तफा गुलाम मुस्तफा चओ अरे हाओ सच्चे ॻाल्हाए भाङा न लाए छॾियां तूं छा भाङा लाईंदे तूं पाण ओधर ते हिते बीठो आहीं चुप करे भी वरन जे विच में न ॻाल्हाए तोखे पक आहे त मां कातिलनि ते कख थो रखां हा जीवन खान हा कातिल धुरतो खां ॻुझी न आहे कातिल धुरतो खां ॻुझी ही लाश मां तेसि ताईं दफ़न कोन कंदुसि दफ़न जेसी ताईं पुलिस हिन मुंहिंजे मासूम ॿार जे कातिल खे गिरफ़्तार न कंदी पुलिस मुझे राज जा फैसला कोर्ट ने थानन में कोन थींदा आहिनि मुस्तफा आऊं फैसला पाण कंदो आहियां पुलिस मुझे इजाजत का सवा मुझे राज जी कुती भी कान बदली ठीक है जीवन खान मां भी ॾिसां पुलिस कातिलन खे कीअं नथी गिरफ़्तार करे
सूबेदार साहब, ही ॾिस, तुझे तरह में जीवन खान जे माण्हुनि हिन जो खून कयो आहे। मुंहिंजी फरियाद लिखो। कंहिंते FIR करियां, कंहिंखे गिरफ़्तार कयां, अलाए कंहिंजी गोली लॻी। आहे को तो वटि शाहिद? कबाइली झेड़नि में अलाए केतिरा कुंदर जवान मारिजी आ, को दाद फरियादी कोन थियो आ। तूं थाणे ते छाजे लाइ वेठो आहीं? तोखे सरकार पघार छाजी ॾींदी आहे? असांजे तहफ़ुज़ जे लाइ, असांजे बचनि जे तहफ़ुज़ जे लाइ। मुस्तफ़ा छा फरियाद लिखां? ग़ुलाम मुस्तफ़ा चओ। जेकॾहिं जीवन खान चवंदो त तुंहिंजे पुट जी FIR दाख़िल कंदुसि। समझी वियुसि सूबेदार साहब। तूं थाणे जो सूबेदार न, पर जीवन खान जो कमदार आहीं। रब्बू कमदार, रब्बू। ॾिसां त तूं कीअं नथो फरियाद लिखी। मां बि ॾिसां थो। तूं बि हिते आहीं त मां बि हिते आहियां। लावारिस मां बि न आहियां। कुड़म कबीले वारो आहियां। मुंहिंजी बि क़ौम आहे। मां बि ज़ात वारो आहियां। तूं कंदे छा? छा कंदे तूं? अड़े लगे कढो ते काली बात। कढो देखो न रे। हाल नाज़िम साहब, हीस मुझे मासूम पुट जो लाश। हिन मासूम केड़ो लो कयो? ही त पंहिंजे स्कूल पढ़ण पे वयो। जो सीनो ज़ालिमन गोलिन सां परूण करे छॾियो। गोलिन सां परूण करे छॾियो। हिन केड़ो ॾोह कयो? केड़ो ॾोह कयो हिन मासूम? ॿुधाए नासिम साहब, ॿुधाए। मुस्तफ़ा यार, मूंखे बेहद अफ़सोस आहे, पर मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। छो तूं मदद नथो करे सघीं? नाज़िम आहीं। ॾिस नाज़िम साहब, मुंहिंजे हथनि खे ॾिस। चओ सूबेदार खे त मुंहिंजे पुट जी ॿिन्ही धुरनि ते नालेवार फरियाद करे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करे। गुलाम मुस्तफ़ा, तूं सम्झण जी कोशिश कर। यार, मां हिकु सियासी माण्हू आहियां। मुंहिंजी बि के मजबूरियूं आहिनि। मां इहो सभु कुझु नथो करे सघां। जन माण्हुनि जे वोट जे करे मां नाज़िम थियो आहियां। उन्हनि खे गिरफ़्तार कीअं करायां? वोट त असां बि तोखे ॾिना आहिनि। यार, मां तुंहिंजे 3 वोटनि जे करे नाज़िम कोन थियो आहियां, जो तुंहिंजे करे वतां राजनि सां फिटाईंदो ऐं रईस जीवन खान जे माण्हुनि सां, जंहिंजे हज़ारनि वोटनि जे करे मां नाज़िम थियो आहियां। अञा मूंखे ॿीहर बि नाज़िम बणिणो आहे। नाज़िम साहब, याद रख, तूं ॿीहर नाज़िम न थी सघंदे। इहो ग़ुलाम मुस्तफ़ा जो तोसां वाइदो आहे। तूं ॿीहर नाज़िम न थी सघंदे। हाणे छॾ खणी फशरी, आईंदा खणी वोट न ॾिजांइ। हिन भेरे जेके वोट ॾिना हुई न, उन जे बदिले में जे नलको खपई त 1 जा 2 ॾींदोमांइ। ट्यूबलाइटूं खपनि न, उहे बि ॾियां। वाह नाज़िम साहब, वाह। मुझे पुट जे लाश जी कीमत तो इहा लॻाई आहे। हिकु नलको, 2 ट्यूबलाइटियूं। वाह। न कुर्सी ते वेही वाह जो तो इंसाफ़ तो करे। न नाज़िम, न, मूंखे रुगो इंसाफ़ घुर्जे, इंसाफ़। मां पंहिंजे पुट जो खून कंहिंखे बि कोन बख़्शींदुसि, कंहिंखे बि न। ओ चरिया खामखा हिन लाश खे थाबा न ॾे, कुझु बि कोन वरंदी। ऐं तूं त धारियूं आहे।
कबायली झेड़न में जेको भी धारियो मुओ आहे न वो न लहणे में न लेखे में समझी। मां धारियो हाँ, मां धारियो हाँ ना नाज़िम ना, मां धारियो ना आया। मां तो तुझी यूसीए जो वोटर आया। मां हितों जो हाँ, तहां जो पांजो हाँ। मां गरीब आया न, तॾहिं तो तू मुखे धारियो चई। वो सरदार आ न, डिजी तो न उन खां त मथा मुखे वोट न दे। नाज़िम एक गाल कन खोले बुधी छॾ, जे तू सूबेदार ऐं सरदार जीवन खान कबायली झेड़ा कराइण चाहियो था, तंहिंखे न तू रोके सघंदे, न तुझो सूबेदार, न तुझो जीवन खान। मां निधड़ कोन आहियां, मुंहिंजो पंहिंजो बि कुड़म कबीलो आहे। मां ज़ात वारो आहियां, मुंहिंजी बि पंहिंजी क़ौम आहे। मां पंहिंजी क़ौम ॾांहुं वेंदुसि, सभिनी खे कठो कंदुसि। मुंहिंजे पुट जो लाश रायगान न वेंदो, मासूम मुंहिंजे पुट जो लाश रायगान न वेंदो। पोइ जेको बाहि बरंदी न, तंहिंखे तूं विसाए सघंदी, न सूबेदार, न तुझो सरदार जीवन खान। गिरफ्तार करो, सालार जे कातिलन खे गिरफ्तार करो, नाज़िम खे बरतरफ करो, नाज़िम खे बरतरफ करो, जालिम नाज़िम मुर्दाबाद, जालिम नाज़िम मुर्दाबाद, जालिम नाज़िम मुर्दाबाद, सालार जे कातिलन खे गिरफ्तार करो, सालार जे कातिलन खे गिरफ्तार करो, सालार जे कातिलन खे गिरफ्तार करो, जालिम नाज़िम चवा जो इज्जत सां लाच कर। कानून के तो छा समझो आ? मजाक समझिया तो कानून के? केड़ो कानून? किथे जो कानून? किथे आ कानून? कानून के मजाक ता ठायो आ। मौत चवा जो खण खटके। लाश जी बेहरमती न कर लाश जी बेहरमती। क़यामत जड़ी त हिसाब वठंदो मां हिन दुनिया में भी हिसाब वठंदो था। या टंग थई न, टंग में गोलियूं हणंदो। तू छा जगह में गोलियां दे? सूबेदार, तू मुखे कबायली झेड़न जे तरफ वधण तो दी। कबायली झेड़ा तो कराए। जे कदे मां पांजी क़ौम ताईं पहुतुस तो उन कबायली झेड़न के तू न रोके सघंदे। याद रख जाए, हे जेके तू लतू हयूं न मुझे पुट जे लाश जी बेहुरमती कई थी न बख्श कंदो साए। कबायली झेड़ा थियन तो भली थियन। ओ चवा जो खण न लाच के। लाश जी बेहुरमती न कर। ओ चवा ठीक आ। सिंधी में चवंदा आहिनि, नींगर भी नंढी त जुमा भी घणा। ॾिसी रहो दोस्तो। केॾा तयारी आहे ॿिन्ही भाउरनि जी? भाॼे अॼु नाज़िम पंहिंजे बंगले ते असांजी दावत कई आहे।
अदा ई मां ओॾां पिया वञूं। पोइ राति केॾी महिल मोटंदव? सॼी राति राग जी महफ़िल आहे, देर सवेर ज़रूरु मोटींदासीं। ओके? बाबा साईं मुस्तफ़ा सां पुट जी फातिहा कई आहे? चरी थी आहीं छा? मुस्तफ़ा सां हेॾी कई अथऊं, अञा हुनखे तॾहिं ते अचणु ॾींदो? अम्मा, बाबा साईं जेको कुझु कयो आहे सो ग़लति कयो आहे। गुलामी मुस्तफ़ा सां ईअं न थियणु घुरिजे आहे। धीअ, मर्द अच्छे कारे जा पाण मालिक हूंदा आहिनि, पंहिंजो बुरो भलो पाण सोचींदा। इन में असांखे दख़ल न ॾियणु घुरिजे। सकीना सियाणी थी। होश कर सकीना।
सकीना असां वटि सिर्फ़ सालार जूं यादूं रहिजी वयूं यादूं रहिजी वयूं। अबा गुलाम मुस्तफ़ा जॾहिं के जीजल मां जी हंज ख़ाली थींदी आहे त उन जी क़यामत टुटी पवंदी आहे ऐं जीजल मां खे यकीन ई न ईंदो आहे उन जी झोली ख़ाली थी वई आहे। जीजा अॼु सालार खे टियों ॾींहुं गुज़री वियो अथई। हुन मासूम जो टीचो बि थी वियो मासूम जो टीचो बि थी वियो। अमड़े सकीना जी ये हालत मूंखे ॾिठी नथी थिए। ॿी ॻाल्हि त सकीना पेट सां थई सकीना पेट सां थई। तू तो सालार जो पी आई पर वो माँ वा माँ जे 9 महीना पेट में सांडियो उनके ॼणी अरे असरत आई उनके लोलियूं ॾींदी रही माने बात जा गिरा कढी उन बचड़े के काराए निपाए वॾो कयई। बाबा गुलाम मुस्तफ़ा तू ही ॿुधाए त हीअ हुनखे कीअं विसारींदी। समझ त हीअ बि हुन सां गॾु सालार सां मरी वई अब्बा। तव्हां रो छो था? मुंहिंजो सालार बि अञा कोन मोटियो आहे। साईं तूं मां मुंहिंजे सालार खे वठी आ। ॾिस केॾी देरि कई अथसि केॾी देरि कई आहे मुंहिंजे पुट। वञ साईं जीजा साईं खे चओ न मुंहिंजे सालार खे वठी अचे। साईं मुंहिंजे सालार खे वठी आ। वञ साईं ॾिस मां तुंहिंजे हथ ते ॿधा मुंहिंजे सालार खे वठी आ। वञ मुंहिंजे सालार खे वठी आ। वञ साईं वञ मुंहिंजे सालार खे वठी आ। वञ सकीना हाणे सालार कॾहिं कोन मोटंदो सालार। रोई छो नथी सकीना रो। सकीना असांजो आगुर ऊंधे थी वियो अथई असांजो आगुर ऊंधे थी वियो अथई असांजो आगुर ऊंधे थी वियो अथई सकीना। तुझी झोली खाली थी वई थई तुझी झोली खाली थी वई थई। रो सकीना मुझे सालार न मरी सके मुझे सालार
इन बेगाह रात में अंदर अचो। 3 ॾींहंनि खां बि मूंखे ॻोल्हिया त मां तुंहिंजे तॾे ते अची तोसां ॾुख विराए वठां। बसि अॼु जीअं मूंखे मिलियो मां तोॾे हली आयसि। नाज़ा, हिन हेॾी वॾी हानीअ ते जीवण खान पाण त लड़ी न आयो, उल्टो कातिलनि ते कख पियो रखे। गुलाम मुस्तफ़ा, तुंहिंजा त दुख मुंहिंजे हाव में खणी पिया आहिनि, पर मां मजबूर आहियां। तुझी महिरबानी नाज़ा, जो हिन ॾुखे वक़्त में असांजी सारा लथई। महिरबानी महिरबानी छा जी? जेकॾहिं मां तुंहिंजी ज़ाल न बणिजी सघियसि त पोइ छा थी पियो? मुंहिंजी मोहबत अॻे ई जहिड़ी आहे न। मां त तुंहिंजा हर ॾुख पंहिंजा ॾुख सम्झंदी आहियां ऐं तुंहिंजे हर सुख ते सुरही थींदी आहियां। पर आहीं त जीवण खाने जी धीअ न। मां उन जहिड़ी न आहियां। तूं त चवंदो आहे न मूंखे त मां तुंहिंजी गुल परी आहियां, त मां तुंहिंजी गुली परी आहियां। हा, तू अॼु बि मुंहिंजी उहा ई गुल परी आहीं। मां तोखे नथी विसारे सघां। अॼु जीअं बाबा साईं नाज़िम जी दावत ते विया ऐं मां तोॾे हली आयसि। नाज़िम जी दावत ते? सरदार साईं, असांजो नक कपजी वियो। छा थियो आहे? साईं, नंढो वात वॾी ॻाल्हि। कहिड़े मुंहं सां ॻाल्हि कयां? शर्म बि अचे थो, भउ बि थिए थो। शर्म? अरे शर्म तोखे कॾहिं खां अचणु लॻो आहे? हूअं त साईं आउं तव्हां सां बकवास कंदो ई रहंदो आहियां, पर अॼु साईं ॻाल्हि ई अहिड़ी आहे। अरे पो खणी फाट न। सरदार साईं, तव्हांजी न्याणी अॼु राति मुस्तफ़ा सां मिलण जे लाइ हुनजे घर ॾे वई। कमतार छातो पखी, कमतार छातो पखी। जेकॾहिं इहा ॻाल्हि सची न निकिती त तूं मूंखे सुञाणींदो। तू हिन वक्त किथां पई अची? ॿुधाए, कहिड़े गंद में मुंहिंजे पग जो पलान किनो करे आई आई? ॿुधाए। अदा हे ईअं कान ॿुधाईंदी अदा। हिन जी ज़बान हमेशह लाइ बंदि करणी पवंदी। छा थियो? छा था चओ? छा कयो मुंहिंजी न्याणीअ? न भॼाई न, न्याणी न, हे त बदनामीअ जो उहो कारो दाग आहे जे असांजे खानदान जे मुंहं ते कारे जा तिलक कढी वञी मुस्तफ़ा सां मिली आहे। मथो त ख़राब न थई, ही त नंढो आहे, पर जीवन खान तूं बि। अमीरज़ादी, इहो सच आहे।
मूंखे पंहिंजे कमदार सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ पंहिंजी लॼ लिका। तूं आम वॾेरो न, सरदार जीवन खान आई। जेकॾहिं तूं हिनखे मारींदे त 7 राजनि जूं आङुरियूं तुंहिंजे पग मथां खजंदियूं। पोइ यादि रख, हिन खां पोइ हीअ पंहिंजी हवेली मां कदम ॿाहिरि न कढंदी। जे कढंदी त हिन जो त सिर खजंदो, पर तुंहिंजो सिर बि सलामत न रहंदो। नाज़ा खे ज़िंदा नाहे छॾणो था, छो त हू कारी आहे, कारी। मरंदी, ज़रूर मरंदी, पर उन खां अॻु उन कारे मुस्तू खे ज़रूर मारणो आहे। भंग आम कयो, कुझु पाण पियो, कुझु ॿियनि खे ॾियो। भंग बंदि करे छो था ज़ुल्म कयो। भंग आम कयो, भंग आम कयो, भंग आम। भंग आम कयो, भंग छाड़िया धड़। अरे उस्ताद मारे जरी वरी अधड़ चई करे कम खराब करे। न न साईं तोखे टोटो थो चवां, मुड़िस बि लाटू। टोटो गाल त सागी आहे उस्ताद। चङो चङो हाणे ॼाड़ी न हन, कम कर। हेॾो सारो थियो ही बूथ ते मुछूं निकिरी आयूं अथई त बि सुधरियं कोन। दिमाग़ थियो अथसि ख़राब। उस्ताद खे थो चई त अधु न चओ। चङो चङो कम कर। सदा कर हाणे, सदा कर। उस्ताद असां आहियूं मवाली, बाक़ी आहियूं असां जवान टप जा। पर यार ॾेंभू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायं, माण्हू त असांखे माण्हुनि जे टोले में ई कोन था सम्झनि। माण्हुनि खे छॾ, असांजे साम्हूं अचनि त डंडनि सां नूर विञाए छॾियनि। चङा चङा हाणे ॼाड़ी घटि हण, कम कर। हथ हला, हथ हला त को दिमाग़ जा ताला खुलनि, को मग़ज़ कम करे। कम खां बरो अथव, बाक़ी रुगी अथव ॼाड़ीअ। कम करो, जल्दी कर। सदा कर, सदा कर। हाज़िर हाज़िर वेही न थो चए त पोइ पी गोटिया डंडो बि त ॾिसो न पाण। हा पोइ ईअं हिमत कर। हा हा, पर परे खां को ॾिसंदो सम्झ में न ईंदी मवाली कहिड़ो आहे, डंडो कहिड़ो आहे। ख़ैर छिक कम खे छिक बाबल छिक। हथला हथला। भंग आम कयो, भंग आम कयो, कुझु पाण पियो, कुझु ॿियनि खे ॾियो। भंग बंदि करे छो था ज़ुल्म कयो। भंग आम कयो, भंग आम कयो। चाय माण्हू वेठा। हा अम्मा सकीना अच्छे मानी गिरो खा अम्मा अच्छे मसत को मानी खा। अबा गुलाम मुस्तफ़ा मानी बटे गिरा त खा। इस पुट तू तो मर्द माण्हू आ, हुन जो ख्याल कर सकीना वेचारी जो। अबा तू न खाईंदे तो हूअ भी न खाईंदी, और तोखे ख़बर है वो पेट सां आहे। कुछ तो ख्याल करिस। अच्छी गुज़ारा। आज खा पुट खा, खा मक्खण मक्खियूं खा, जल्दी जवान थी तो शादी कराए। बाबा मां पहिरियों पढ़ंदुसि, डॉक्टर थींदुसि, पोइ शादी कंदुसि।
हाँ बा बिस्मिल्लाह। पुट गुलामी मुस्तफ़ा हाणे ज़मीनूं घर सभु विकिणी तिकिड़ी माइटनि ॾे हल हितां जेतिरो जल्दी थी सघई निकुर, छो जो हिते केर बि तुंहिंजो सोखी सॼण कोन्हे मुंहिंजा राणा। मां जो चयो मन जीजा कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी, पुट माराए सॼे ॻोठ में बेइज़त थी, कहिड़ो मुंहुं खणी माइटनि ॾों हलंदासीं। अबा गुलाम मुस्तफ़ा तूं मुंहिंजी ॻाल्हि छो नथो सम्झे? पलांद पुराणो न थींदो आहे, इहा बि तोखे चङी तरह ख़बर आहे। हिते असां अकेला आहियूं, असांजे केर बि कोन्हे, सफ़ा अकेला आहियूं। हितां हल जल्दी निकुर हितां। न जीजा फिलहाल मूंखे न चओ, मां हिननि सभिनी सां पुॼण जे लाइक़ु आहियां। जीजा दुख त हिन ॻाल्हि जो आहे, मां हितां जे हर माण्हूअ खे पंहिंजो भाउ सम्झंदोसि, सॻो भाउ। पर हुननि मां कंहिं बि मूंखे पंहिंजो न कयो, हुननि मूंखे पंहिंजो न कयो। हाणे अल्लाह मालिक आहे, हिक हिक खां हिसाब वठंदुसि, हथ ते हथ रखी मां बि न वेहंदुसि। साईं हाणे हिते मुंहिंजो दिलि नथो लॻे, मां त चवां थी त पाण हाणे हितां हलिया हलूं। तूं नथी समझी सघी न, हितां हलियासीं न त सॼो राज खिलंदो। माण्हू छा चवंदा त गुलाम मुस्तफ़ा पंहिंजो पुट माराए ॻोठ छॾे भॼी वियो। गुलाम मुस्तफ़ा मुड़स आहे, मुड़स माण्हू आहे, भाड़ी थी कोन भॼंदो, भाड़ी थी कोन भॼंदो। सरदार साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जानू जी सरदार साईं। मुस्तफ़ा जे पुट खे तुंहिंजी गोली लॻी, उहा रुॻो मूंखे ख़बर आहे, पर चवंदा आहिनि त खून खतूरी लिकंदा न आहिनि। कीअं कमदार? हाँ साईं, मुस्तफ़ा खे ख़बर त ज़रूर पवंदी। पर सरदार साईं मूंखे छा खण खपे? उनई खां अॻु जो मुस्तफ़ा खे ख़बर पए नाग बणिजी तोखां वेर वठे, तूं मुस्तफ़ा खे ख़तम करे छॾ। मुस्तफ़ा खे आऊं? पर साईं कीअं? इहो तोखे कमदार सम्झाईंदो, बाक़ी पुठियां जेके मसला थिया आऊं वेठो आहियां। कमदार तोखे त ख़बर आहे त छा करणो आहे। बिल्कुलु सरदार बिल्कुलु, तव्हां उल्को ई न कयो, इहो सॼो कमु मां पाण ई करे छॾींदुसि। अच जानू। वाह जो चर्च लॻी वियो आहे, हिकिड़े सिगरेट दून मां धुआं कढाए छॾिया। ख़ैर पर इन सां गॾु भंग भटारी बि लाज़मी आहे। हा हथियार सभु पिया आहिनि,
काॾे वियो डंडो रखियो बि हिते हम काॾे वियो अरे मुंहिंजो त हिकिड़ो डंडो ॿई डंडा छो बि जंजीअ ते लथल वाह वाह माली ठठ थी विया ख़ैर हिकिड़ो डंडो पियो हूंदो ॿिए सांप जो कमु था कयूं डंडो ॻाल्हाए थो पैसो कहिड़ो डंडो मांखे जो तो कूड़े में विझे मां डंडो काथे अरे अधर तोता उस्ताद तोखे केतिरा त पातो थम त डंडे खां अलॻि वेहंदो कर उस्ताद मांखे बस झूठे ईंदे निंड वठी वई उस्ताद अरे ॾिस न मुंझे मां पकड़ियो मैं केॾी महिल मुंझी मुंहिंजे हथ में ऐं धर हुते पियो हुजे त माण्हू छा चवंदा त नंढो मवाली अध मां भॼी पियो हा हेॾे थी सुधरियो कुझु बि कोन हाणे उस्ताद वॾे खे नाराज़ करे छॾियो अथई यार चवे सही तो तू हाणे बस असां पंहिंजे हथनि सां पाण बटारी घोटींदासीं वॾे पैमाने ते घोटींदासीं काॾे हो बस हाणे हिन डंडो ॾिस त सही मौला जी कुदरत घटि में घटि टोपी या न हुजे या त बि सम्झी वञा ॿई जंजीअ ते लथल हो ॾिस फ़र्क़ु आहे परे थी बि अॼु पाण भंग घोटबी दुनिया खे ॾसिबो त मवाली पाण कीअं था घोटनि उतार हथ विझ रहे वठीज हथ जानू तू हिते मूंखे छो वठी आयो आहे तोखे ख़बर ना आहे त हिते माण्हू छो ईंदो आहे पर असांजो त हिते कोई बि दफ़न न आहे थियल त पोइ हाणे थींदो न बणिजी सघियसि त पोइ छा थी पियो मुंहिंजी मोहबत अॻे ई जहिड़ी आहे न मां त तुंहिंजा हर दुख पंहिंजा दुख सम्झंदी आहियां ऐं तुंहिंजे हर सुख ते सुरही थींदी आहियां पर आहीं त जीवन खाने जी थी है न मां उन जहिड़ी न आहियां तूं त चवंदो आहे न मूंखे त
त मां तुंहिंजी गुल परी आहियां, त मां तुंहिंजी गुली परी आहियां। हा, तू अॼु बि मुंहिंजी उहा ई गुल परी आहीं। मां तोखे नथी विसारे सघां। अॼु जीअं बाबा साईं नाज़िम जी दावत ते विया ऐं मां तुंहिंजी हली आयसि। नाज़िम जी दावत ते? सरदार साईं, असांजो नक कपजी वियो। छा थियो आहे? साईं, नंढो वात वॾी ॻाल्हि। कहिड़े मुंहं सां ॻाल्हि कयां? शर्म बचे थो, भउ बि थिए थो। शर्म? अरे शर्म तोखे कॾहिं खां अचणु लॻो आहे? हूअं त साईं आउं तव्हां सां बकवास कंदो ई रहंदो आहियां, पर अॼु साईं ॻाल्हि ई अहिड़ी आहे। अरे पोइ खणी फाट न। सरदार साईं, तव्हांजी न्याणी अॼु राति मुस्तफ़ा सां मिलण जे लाइ हुनजे घर ॾे वई। कमतार छा थो पकी? कमतार छा थो पकी? जेकॾहिं इहा ॻाल्हि सची न निकिती त तूं मूंखे सुञाणींदो। तू हिन वक्त किथां पई अची? ॿुधाए, कहिड़े गंद में मुंहिंजे पग जो प्लान किनो करे आई आहीं? ॿुधाए। हे ईअं कान ॿुधाईंदी अदा। हिन जी ज़ुबान हमेशह लाइ बंदि करणी पवंदी। छा थियो? हे छा था चओ? छा कयो मुंहिंजी न्याणीअ? न भॼाई न, न्याणी न, हे त बदनामीअ जो उहो कारो दाग आहे जे असांजे ख़ानदान जे मुंहं ते कारे जा तिलक कढी वञी मुस्तफ़ा सां मिली आहे। मथो त ख़राब न थई, ही त नंढो आहे, पर जीवन ख़ान तूं बि। अमीरज़ादी, इहो सच आहे। मूंखे पंहिंजे कमदार सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे। जेकॾहिं इहो सच आहे त पोइ पंहिंजी लज लिका। तूं आम वॾेरो न, सरदार जीवन ख़ान आई। जेकॾहिं तूं हिनखे मारींदे त 7 राजनि जूं आङुरियूं तुंहिंजे पग मथां खजंदियूं। यादि रख, हिन खां पोइ हीअ पंहिंजी हवेली मां कदम ॿाहिरि न कढंदी। जे कढंदी त हिन जो त सिर खजंदो, पर तुंहिंजो सिर बि सलामत न रहंदो। नाज़ा खे ज़िंदा नाहे छॾणो अदा, छो त हू कारी आहे, कारी। मरंदी, ज़रूर मरंदी, पर उन खां अॻु उन कारे मुस्तू खे ज़रूर मारणो आहे। कुझु पाण पियो, कुझु ॿियनि खे ॾियो, भंग बंदि करे थो था ज़ुल्म कयो।
भंग आम कयो भंग आम कयो भंग आम भंग आम कयो भंग साइड धड़ अरे सादा मारे करी वरी अधड़ चई करे कम खराब करे न न साईं तो के टोटो थो चवा मुड़स भी लाटू टोटो गाले त सागी आ उस्ताद चंगो चंगो हाने जाड़ी न हन कम कर हेडो सारो थोही बूठते मुछू निकली आयूं थई तब सुधरिए कोन दिमाग तो त खराब उस्ताद के तो चई त अधड़ न चओ चंगो चंगो कम कर सदा कर हाने सदा कर उस्ताद असां आयूं मवाली बाक़ी आयूं असां जवान टप जा पर यार ने भूखड़ी गाल बुधाए मानू त असा के मानन जे टोले में ही कोन था समझन मानून के छड असां ने सामू अचन त दंडन सा नूर विञाए छजन चंगा चंगा हाने जाजी घट हन कम कर हथोला हथोला त को दिमाग जा ताला खुलन को मगज कम करे कम खा बरो थव बाकी रुगी थव जारी कम करो जल्दी कर सदा कर हाजिर हाजिर वे इन तो चे त पो पी गोटा डंडो पे त दिसो ना पाण हां पो ये हिम्मत कर हां पर परे खा को दिसंदो समझ में नहीं दी मवाली केड़ो डंडो केड़ो खैर छिको कम के छिको बापल छिको अताला ओ भंग आम कयो कुछ पान पियो कुछ बिन के दियो भंग बंद करे छोटा जुल्म कयो भंग आम कयो चाय मानूंगा हां अम्मा सकीना अच्छे मानी गिरो खा अम्मा अच्छे मसत को मानी खा अबा गुलाम मुस्तफा मानी बटे गिरा त खा अयो मां थारे हो ना नाज़िम ना मां थारे हो ना आया मां त तुझी यूसीए जो वोटर आया मां हितों जो आ तहां जो पाजो आ मां गरीब आया न तॾहिं तो तू मुखे धारियो चई वो सरदार आ न डिजी तो न उन खां त मथा मुखे वोट न ॾे नाज़िम हिक ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जे तूं सूबेदार ऐं सरदार जीवन खान कबायली छेड़ा कराइण चाहियो था तंहिंखे न तूं रोके सघंदे न तुझो सूबेदार न तुझो जीवन खान मां निंदड़ कोन आहियां मुंहिंजो पंहिंजो बि कुड़म कबीलो आहे मां ज़ात वारो आहियां मुझी भी पंहिंजी कौम आहे मां पंहिंजी कौम ॾांहुं वेंदुसि सभिनी खे कठो कंदुसि मुंहिंजे पुट जो लाश रायगान न वेंदो मासूम मुंहिंजे पुट जो लाश रायगान न वेंदो पोइ जेको बाहि बरंदी न तंहिंखे तूं विसाए सघंदी न सूबेदार न तुझो सरदार जीवन खान
नाजिम खे नाजिम खे जालिम नाजिम जालिम नाजिम जालिम नाजिम सालार जे कातिलन खे सालार जे कातिलन खे कानून के तो छा समझो मजाक समझिया तो कानून के केड़ो कानून किथे जो कानून किथे आ कानून कानून के मजाक ता ठायो आ मौत चवालो कोन खटके लाश जी बेहरमती न कर लाश जी बेहरमती क़यामत जडी त हिसाब वठंदो मां हिन दुनिया में भी हिसाब वठंदो था या टंग थई न टंग में गोलियूं हणंदो तू छा जग में गोलियां दे सूबेदार तू मुखे कबायली झेड़न जे तरफ वधण तो दी कबायली झेड़ा तो कराए जे कदे मां पाजी कौम ताई पहुतुस तो उन कबायली झेड़न के तू न रोके सकदे याद रख जाए हे जे के तू लतू हयूं न मुझे पुट जे लाश जी बेहुरमती कई दी न बख्श कंदो साए कबायली झेड़ा चंद बाली जन ओ चवालो कोन न ला सके लाश जी बेहुरमती न कर ओ जवान ठीका सिंधी में चौदा न नीगर भी नंढी त जुमा भी घणा ॾिसी रहो दोस्तो केड़ा तैयारियां बिनी भाउरनि जी भाॼे अॼु नाज़िम पंहिंजे बंगले ते असांजी दावत कई आहे अदा ऐं मां ओॾां पिया वञूं पोइ राति केड़ी महिल मोटंदव सॼी राति राग जी महफ़िल आहे देर सवेर ज़रूरु मोटींदासीं ओके बाबा साईं मुस्तफ़ा सां पुट जी फातिहा कई आहे चरी थी आहीं छा मुस्तफ़ा सां हेॾी कई अथऊं अञा हुनखे तॾहिं ते अचणु ॾींदो अम्मा बाबा साईं जेको कुझु कयो आहे सो ग़लति कयो आहे गुलामी मुस्तफ़ा सां ईअं न थियणु घुरिजे आहे धीअ मर्द अच्छे कारे जा पाण मालिक हूंदा आहिनि पंहिंजो बुरो भलो पाण सोचींदा इन में असांखे दख़ल न ॾियणु घुरिजे
आज खा पुट खा खा मक्खण मक्खियूं खा जल्दी जवान थी तो शादी करें। बाबा मां पहिरियों पढ़ंदुसि डॉक्टर थींदुसि पोइ शादी कंदुसि। अमां ॿुधई पंहिंजे पोटे जूं ॻाल्हियूं कहिड़ी वकुल वारियूं ॻाल्हियूं थो करे। मां सदको वञासि केॾियूं ॾिस ॾाहप जूं ॻाल्हियूं थो करे सियाणप जूं। हा अलाह कंदो अलाह उहो ॾींहुं आणींदो। ख़बर मां डॉक्टर थींदुसि त पहिरियों कहिड़ो कमु कंदुसि? कहिड़ो कमु कंदे? पहिरियों ॾाॾीअ जो इलाज कंदुसि। अलाह उहो ॾींहुं आणींदो मुंहिंजो बचिड़ो पढ़ी लिखी डॉक्टर थींदो। बाबा जॾहिं मां ॾाॾीअ खे सुई हणंदोमांइ न रोंदई। तोखे सुई हणंदी ऐं तूं रोईंदी। न बा मां कोन रोईंदसि। हा रोंदी कमज़ोरी आहे बसि मिड़ई ॿ टे कांकत जूं सुयूं हणी छॾिजांइ। अचे खा चङो हाणे फशरी छॾ ऐं स्कूल वञ। अम्मा मूंखे भाउ ॼमंदो न। ओते हाणे जल्दी जोड़ो पुटनि जो पूरो कर त मां हिननि खे जहाज वठी ॾियां। जहाज में चढ़ी ज़ू ये स्कूल हलिया वेंदा। ये पुट अचे अचे अॼु 20 रुपया खर्ची। क्या बात। हल वठ हल हाणे उॾाम अचे तो ईमानी खा। हल बाबा मुंहिंजा सालार पुट हिते हिते वाह जी लोड अथसि। जानवर छाछो गुलू ता हिते बेटा जस दा पियो हुते पाया दुश्मन कुछ भी मलाइन केड़ी जाए ते बे पाया दुश्मन खुशियों मलाइन। ये कोठ है बाहर जो छपरो ना उते अजाओ पांजे भाला दाजे सबरे कातलन के न मारियो त मु पांजी मां जी थन ना है पीती। अजाओ
यो केड़ो कसम थियो अरे केड़ो कार असा सा थियो राम से सालार के मारे वा सालार के सालार जो खून के कयो वा जी जहां सालार के मारे छड़ियो सालार 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 मेरे बच्चा सालार सालार तो किस जाती हो सालार कौन है सही सालार की जाती हो सालार अरे मां सत को वञा अरे हे काहे किस कार असां सां कंहिं कयो और देखो मैदान ही मुझे पुट जो लाश ॾिस बई बिरादरियूं तुझे राज जो आहिनि कातिल मुखे बाहर कढी दे कातिल मुखे बाहर कढी दे तो मां सरेआम उनके गोली हड़ा आई पंहिंजे अंदर खे ठारिया मुस्तफा गुलाम मुस्तफा जो तुझो पुट बराबर नाहक खून थियो है मूं बिनी तुझे हिक हिक माण्हू खां पुछियो आहे पर को बि माण्हू मञण लाइ तयारु न आहे त उन गोली तुंहिंजे पुट खे लॻी कंहिंखे कंहिंखे गोली हणंदी त पोइ तूं ई ॿुधाए कंहिंजी गोली लॻी आहे जीवण खान तुंहिंजो राज आहे कातिलनि ते कख रखी मूंखे धारे राज जो न बढ़ाए मूंखे धारे राज जो गुलाम मुस्तफा ज़बान संभाले ॻाल्हा सरदार कंहिं ते बि कख नाहिनि रखंदा ख़ामोश वधीक न ॻाल्हाए मूंखे ख़बर आहे सरदारनि खां राज जे मथे में चुरंदड़ जूं बि कुझ ई नाहे हूंदी मुस्तफा गुलाम मुस्तफा चओ अरे हाओ सच्चे ॻाल्हाए भाङा न लाए छॾियां तूं रे छा भाङा लाईंदे तूं पाण ओधर ते हिते बीठो आहीं चुप करे भी वरन जे विच में न ॻाल्हाए तोखे पक आहे त मां कातिलनि ते कख थो रखां हा जीवन खान हा कातिल धुरतो खां गुझी न आहे कातिल धुरतो खां गुझी ही लाश मां तेस ताईं दफन कोन कंदुसि दफन जैसी ताईं पुलिस इन मुझे मासूम ॿार जे कातिल खे गिरफ्तार न कंदी पुलिस मुझे राज जा फैसला कोर्ट ने थाननि में कोन थींदा आहिनि मुस्तफा आऊं फैसला पाण कंदो आहियां पुलिस मुझे इजाज़त का सवा मुझे राज जी कुती बि कान बदली ठीक आहे जीवन खान मां भी ॾिसां पुलिस कातिलनि खे कीअं नथी गिरफ्तार करे
सूबेदार साहब, ही ॾिस, तुझे तरह में जीवन खान जे माण्हुनि हिन जो खून कयो आहे। मुंहिंजी फरियाद लिखो। कंहिंते FIR कढिया, कंहिंखे गिरफ़्तार कया, अलाए कंहिंजी गोली लगी, आहे को तो वटि शाहिद? कबाइली झेड़नि में अलाए केतिरा कुंदर जवान मारिजी विया, को दाद फरियादी कोन थियो आहे। तूं थाणे ते छाजे लाइ वेठो आहीं? तोखे सरकार पघार छाजी ॾींदी आहे? असांजे तहफ़ुज़ जे लाइ, असांजे बच्चनि जे तहफ़ुज़ जे लाइ। मुस्तफ़ा छा फरियाद लिखां? ग़ुलाम मुस्तफ़ा चओ। जेकॾहिं जीवन खान चवंदो त तुंहिंजे पुट जी FIR दाख़िल कंदुसि। समझी वियुसि सूबेदार साहब। तूं थाणे जो सूबेदार न, पर जीवन खान जो कमदार आहीं। रब्बू कमदार, रब्बू। ॾिसां त तूं कीअं नथो फरियाद लिखी। मां बि ॾिसां थो। तूं बि हिते आहीं त मां बि हिते आहियां। लावारिस मां बि न आहियां। कुड़म कबीले वारो आहियां। मुंहिंजी बि क़ौम आहे। मां बि ज़ात वारो आहियां। तूं कंदे छा कने तूं? अड़े लगे करो ते करी बात। करो कौन है रे? हाल नाज़िम साहब, हीरस मुझे मासूम पुट जो लाश। हिन मासूम केड़ो लो कयो? ही त पंहिंजे स्कूल पढ़ण पे वयो। जो सीनो ज़ालिमन गोलिन सां परून करे छॾियो। गोलिन सां परून करे छॾियो। हिन केड़ो ॾोह कयो? केड़ो ॾोह कयो हिन मासूम? ॿुधाए नासिम साहब, ॿुधाए। मुस्तफ़ा यार, मूंखे बेहद अफ़सोस आहे, पर मां तुंहिंजी का बि मदद नथो करे सघां। छो तूं मदद नथो करे सघीं? नाज़िम आहीं। ॾिस नाज़िम साहब, मुंहिंजे हथनि खे ॾिस। चओ सूबेदार खे त मुंहिंजे पुट जी ॿिन्ही धुरनि ते नालेवार फरियाद करे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करे। गुलाम मुस्तफ़ा, तूं सम्झण जी कोशिश कर। यार, मां हिकु सियासी माण्हू आहियां। मुंहिंजूं बि के मजबूरियूं आहिनि। मां इहो सभु कुझु नथो करे सघां। जन माण्हुनि जे वोट जे करे मां नाज़िम थियो आहियां। उन्हनि खे गिरफ़्तार कीअं करायां? वोट त असां बि तोखे ॾिना आहिनि। यार, मां तुंहिंजे 3 वोटनि जे करे नाज़िम कोन थियो आहियां, जो तुंहिंजे करे वतां राजनि सां फिटाईंदो ऐं रईस जीवन खान जे माण्हुनि सां, जंहिंजे हज़ारनि जे वोटनि जे करे मां नाज़िम थियो आहियां। अञा मूंखे ॿीहर बि नाज़िम बणिणो आहे। नाज़िम साहब, याद रख, तूं ॿीहर नाज़िम न थी सघंदे। इहो ग़ुलाम मुस्तफ़ा जो तोसां वाइदो आहे। तूं ॿीहर नाज़िम न थी सघंदे। हाणे छॾ खणी फशरी। आईंदा खणी वोट न ॾिजांइ। हिन भेरे जेके वोट ॾिना हुई न, उन जे बदिले में जे नलको खपई त 1 जा 2 ॾींदोमांइ। ट्यूबलाइटूं खपनि न, उहे बि ॾिजांइ। वाह नाज़िम साहब, वाह। मुझे पुट जे लाश जी कीमत तो इहा लॻाई आहे। हिकु नलको, 2-3 ट्यूबलाइटियूं। वाह। न कुर्सी ते वेही वाह जो तो इंसाफ़ तो करी। न नाज़िम, न। मूंखे रुगो इंसाफ़ घुर्जे, इंसाफ़। मां पंहिंजे पुट जो खून कंहिंखे बि कोन बख़्शींदुसि, कंहिंखे बि न। ओ चरिया खामखा हिन लाश खे थाबा न ॾे। कुझु बि कोन वरंदी। ऐं तूं त धारियूं आहे।
कबायली जड़न में जेको भी धारियो मोह आ न वो न लहणे में न लेखे में समझी। मां धारे सकीना सियाणी थी। होश कर सकीना। सकीना असां वटि सिर्फ सालार जूं यादूं रहिजी वयूं। अब्बा गुलाम मुस्तफा जॾहिं के जीजल मां जी हंज ख़ाली थींदी आहे त उन जी क़यामत टुटी पवंदी आहे। ऐं जीजल मां खे यकीन ई न ईंदो आहे उन जी झोली ख़ाली थी वई आहे। जीजा अॼु सालार खे 3 ॾींहं गुज़री वियो अथई। हुन मासूम जो टीचो बि थी वियो। अमड़े सकीना जी ये हालत मुखो ॾिठी नथी थिए। ॿी ॻाल्हि त सकीना पेट सां थई। तू तो सालार जो पी आई पर वो मां जे 9 महीना पेट में सांडियो उनके ॼणई अरे असरत आई उनके लोलियूं ॾींदी रही। माने वात जा गिरा कढी उन बचड़े के काराए निपाए वॾो कयई। बाबा गुलाम मुस्तफा तू ही ॿुधाए त हीअ हुनखे कीअं विसारींदी। समझ त हीअ बि हुन सां गॾु सालार सां मरी वई। अब्बा तव्हां रो छो था? मुझे सालार बना कोन मोटियो आहे। साईं तू मुझे सालार के वठिया इस किनी देर कई है मुझे पुट वन साईं। जीजा ये साईं के चो न मुझे सालार के वठी अचे। साईं मुझे सालार के वठिया वन साईं। इस वक्त जे हाथ ते बता मुझे सालार के वठिया वन। मुझे सालार के वठिया वन साईं। वन मुझे सालार के वठिया वनी। सकीना हाणे सालार कॾहिं कोन मोटंदो सालार। रोई छो नथी सकीना? रो सकीना असांजो आकुर ऊंधे थी वियो अथई।
असांजो आगुर उदय थी वियो अथई। असांजो आगुर उदय थी वियो अथई सकीना। तुझी झोली खाली थी वई थई, तुझी झोली खाली थी वई थई। रो सकीना। ना मुझे सालार न मिल सके, मुझे सालार न मेरी बात ना क्या मुझे चले भी ना, क्या चले ना मुझे सालार मुझे चले मुझे सालार तू इन बेगार रात में अंदर अचो। टिन ॾींहंनि खां बि मूंखे ॻोल्हिया त मां तुंहिंजे तॾे ते अची तोसां ॾुख विराए वठां। बसि अॼु जीअं ई मूंखे मिलियो मां तोॾे हली आयसि। नाज़ा, हिन हेॾी वॾी हानीअ ते जीवण खान पाण त लड़ी न आयो, उल्टो कातिलनि ते कख पियो रखे। गुलाम मुस्तफ़ा, तुंहिंजा त दुख मुंहिंजे हाव में खड़ा ई पिया आहिनि, पर मां मजबूर आहियां। तुझी महिरबानी नाज़ा, जो हिन ॾुखे वक़्त में असांजी सारा लथई। मेहरबानी मेहरबानी छाजी, जेकॾहिं मां तुंहिंजी ज़ाल